الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألف لام ميم. ذلك الكتاب لا ريب فيه هدى للمتقين الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون والذين يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك وبالآخرة هم يوقنون أولئك على هدى من ربهم وأولئك هم المفلحون. إن الذين كفروا سواء عليهم أأنذرتهم أم لم تنذرهم لا يؤمنون. ختم الله على قلوبهم وعلى سمعهم وعلى أبصارهم غشاوة ولهم عذاب عظيم. صدق الله العظيم. सदक़ल्लाहुल-अज़ीम। सुभान अल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां, हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम फरमाइण वारो आहे। मूंखे ॾिसंदड़ तमामु नाज़रीन खे, हिते मौजूदु तमामु हाज़रीन खे महविश कुरैशी जे तरफ़ां अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह हिकु ॿी ट्रांसमिशन में तव्हां ऐं मां अल्हम्दुलिल्लाह शुमार आहियूं। रमज़ान मुबारक जो महीनो तेज़ी सां अॻियां वधी रहियो आहे। रमज़ान मुबारक जा ॾिहाड़ा, हिन महीने जा ॾिहाड़ा तेज़ी सां असां खां विछड़ी रहिया आहिनि। माह रमज़ान जॾहिं बि ईंदो आहे त इहा दिलि में ख़्वाहिश हूंदी आहे त ख़बर नाहे अॻियां माह रमज़ान नसीब थिए न थिए, त दिलि में इहा ख़्वाहिश उथंदी आहे त हिन माह रमज़ान में जेतिरियूं थी सघनि इबादतूं करे सघूं, जेतिरो थी सघे मग़फ़िरत जी दुआ करे सघूं, जेतिरो थी सघे निजात जी दुआ करे सघूं। माह रमज़ान जंहिंजे लाइ रब करीम पाण हुकुम ॾिनो आहे, पाण फरमायो आहे, पाण चयो आहे, पाण फरमायो आहे त केरु आहे जेको मूंखां घुरे। रब करीम जंहिं हिन माह रमज़ान में बहाननि सां उहे घड़ियूं ॾिनियूं आहिनि जंहिं में तव्हांजी बख़्शिश लिखियलु आहे, जंहिं में तव्हांजी क़बूलियत लिखियलु आहे, ऐं उन्हनि ते को शर्त न ॾिनो आहे त हेतिरो सवाब कयल हूंदा या हेतिरा गुनाह कयल हूंदा तॾहिं उनजी बख़्शिश थींदी या तॾहिं उनजी क़बूलियत थींदी, बसि ॾेई छॾियो आहे। सुभान अल्लाह। अॼोको इंसान किथे मूं लिखियल इहो बि पढ़ियो, ग़ालिबन माज़रत सां अगरि मां ग़लति हुजां त हदीस मुबारका जी रोशनी में आहे, रिवायतुनि में किथे मां इहो पढ़ियो त जेकॾहिं इंसान खे ख़बर पइजी वञे त माह रमज़ान में छा कुझु ॾिनो वञे पियो अल्लाह जे तरफ़ां, असांजी अखि जेसिताईं साम्हूं हथ में न अचे असां यकीन न कंदा आहियूं। पर किथे मूं पढ़ियो त जेकॾहिं तव्हांखे ख़बर पइजी वञे त रमज़ान मुबारक जे महीने जी फ़ज़ीलत केॾी वॾी आहे त तव्हां दुआऊं कंदो त सॼो साल ई माह रमज़ान हले ऐं सॼो साल ई असां ही इबादतूं करे सघूं, हीउ रोज़ा रखी सघूं, हीउ सिलसिलो ईअं ई हलाए सघूं। माह रमज़ान जंहिंमें लैलतुल क़दर जहिड़ी राति असांखे मिली आहे। माह रमज़ान जंहिंमें क़ुरान करीम जो नुज़ूल आहे, पहिरियों आयतूं 27 शब। अच्छा, जॾहिं क़ुरान करीम जी ॻाल्हि कजे थी, बेशक त असां सभिनी जो ईमान आहे क़ुरान करीम हिदायत जो किताबु आहे, हिकमत जो किताबु आहे, असां सभिनी खे सही राह ते खणी अचण जे लाइ आयो आहे, दीन जो किताबु आहे, हिन में को शक कोन्हे। पर क़ुरान करीम खां अलावा
उन खां पहिरीं बि आसमानी किताबूं आयूं नबियनि ते जिन जो अॼु बि ज़िक्र आहे, क़ुरान करीम में ज़िक्र आहे। मां ॻाल्हि करे रही आहियां तौरात जी, ज़हूर जी, इंजीर जी। उहे आसमानी किताबूं जेके अल्लाह खे मञण वारनि जे लाइ ई आयूं हुयूं, ऐं पोइ उन्हनि टिनी किताबनि जो किथे ॾाढो ख़ूब लिखियल हो त जेको ही टई किताबूं आहिनि, जेके आसमानी किताबूं, उहे बि ज़ाहिर अल्लाह खे मञनि पियूं न। उन्हनि किताबनि में बि इहो ई ज़िक्र आहे। उहे टई किताबूं उन्हनि जो ख़ुलासो क़ुरान करीम में लिखियल आहे। सुभान अल्लाह। सो ईमान क़ुरान करीम ते हुजणु खपे, पर उन्हनि जो वजूद हक़ीक़ी आहे। इहो बि हिकु ईमान वारे खे यकीन हुजणु खपे। जिथे ॻाल्हि इन्हनि टिनी किताबनि जी थिए थी, वरी अल्लाह जो निज़ाम ॾिसो, रमज़ान मुबारक जो महीनो असांखे मिलियो, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मतियुनि खे मिलियो। पर जेके उहे किताबुनि जो नुज़ूल थियो आहे, उहो को उलमा कराम, को सियाणनि जॾहिं हिसाबु लॻायो त ख़बर इहा पई त उहे बि इहे ई ॾींहं हुआ जिन ॾींहंनि ते उहे किताबुनि जो नुज़ूल थियो आहे, उहे किताबूं जॾहिं नाज़िल थियूं आहिनि। पहिरीं किताब तौरात हज़रत मूसा अलैहिस्सलाम कलीमुल्लाह उन्हनि ते नाज़िल थी, असां सभई ॼाणियूं था। उन्हनि जी केॾो न ही ख़ूबसूरत ही मंज़र आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते किताब नाज़िल थी आहे। पाण जी जेका परवरिश आहे उहा कीअं थी आहे, ज़िक्र कंदा हलूं। उहो वक़्तु जंहिं वक़्तु फ़िरौन खे कंहिं सियाणे चयो, नजूमी चयो, किथे रिवायतुनि में लिखियल आहे त हिकु बनी इसराइल जी क़ौम में हिकु अहिड़ो शख़्स ईंदो जेको तव्हांजी हुकूमत बि ख़तमु कंदो ऐं तव्हांखे बि ख़तमु कंदो। इहो कंहिं सियाणे कंहिं नजूमे फ़िरौन खे चयो त को हिकु अहिड़ो शख़्स ईंदो जेको तोखे बि ख़तमु कंदो, तुंहिंजी हुकूमत खे बि ख़तमु कंदो। फ़िरौन, नालो ई फ़िरौन जंहिंजो पइजी वियो, उन हुकुम ॾिनो त जेतिरा बि बनी इसराइल जी क़ौम में जेतिरा बि पुट जी औलाद थियनि था सभिनीनि खे उन्हनि खे ख़तमु करे छॾियो। इहो सिलसिलो शुरू थियो, ॻोल्हे ॻोल्हे सभिनी खे ख़तमु कयो वियो। पर ही जॾहिं नबी ईंदो आहे, जॾहिं नबी ईंदा आहिनि त उहे सिर्फ़ु हिदायत जे वक़्तु नबी न हूंदा आहिनि, उहे सिर्फ़ु माण्हुनि जी कुर्बत जे वक़्तु नबी न हूंदा आहिनि, उहे त हंज में बि नबी हूंदा आहिनि। सो हू त नबी हुआ। अल्लाह जो निज़ाम ॾिसो, हिकु ताबूत में बंदि कयो वञे थो, पाणी में वहायो वञे थो, ताबूत वञी पहुचे थो फ़िरौन जे पंहिंजे महल जे क़रीब। उन्हनि जी परवरिश थिए थी। इशारो किथे फ़िरौन खे अचे थो, हज़रत बीबी आसिया जिन जो ज़िक्र क़ुरान पाक में आहे, उन्हनि जे साम्हूं फ़िरौन चए थो त न ही मूंखे लॻे थो ही उहो ई माण्हू आहे जेको मूंखे क़तल कंदो। हज़रत बीबी आसिया फ़रमाइनि थी, ही त नंढिड़ो ॿारु आहे, ही छा ई करे सघंदो। हिकु वाक़ियो आई एम श्योर तव्हां पढ़ियो हूंदो, जल्दी जल्दी उन वाक़िए खे अॻियां वधाईंदमि त हिकु भेरो हज़रत मूसा अलैहिस्सलाम फ़िरौन जी हंज में आहिनि, कच्छ में आहिनि, हुननि जी ॾाढ़ी पकड़नि था ऐं पोइ छॾनि नथा। नबी जी गिरफ़ हुई न, उहो छॾनि नथा। उहो जॾहिं छॾनि नथा त फ़िरौन खे को शक थो थिए त मूंखे लॻे थो त ही माण्हू, ही ॿारु, ही वॾो थी उहो ई शख़्स आहे जंहिंजी बिशारत नजूमी कई हुई। पाण फ़ैसिलो करण जे लाइ हिकु तरफ़ अंगारा रखनि था, हिकु तरफ़ कुझु ॿियूं शयूं रखनि था त अगरि ही वाक़ई उहो ॿारु आहे त ज़ाहिर आहे अंगारनि जी तरफ़ न वेंदो, उन्हनि शयुनि जी तरफ़ वेंदो जंहिंजी सम्झ वारो माण्हू जेॾांहुं वेंदो। ऐं हू ज़ाहिर आहे नबी हुआ, पाण वञनि था उन्हनि शयुनि जी तरफ़ ई वञनि था। पर जिब्राईल अलैहिस्सलाम रिवायतुनि में अचे थो त उन्हनि जो हथु पकड़े अंगारनि जी तरफ़ कनि था, हू अंगारो खणनि था ऐं वात में विझनि था, ऐं जंहिं करे रिवायतूं ॿुधाइनि थियूं त हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ॻाल्हाइण में फ़र्क़ु हूंदो हुए, उन वाक़िए खां पोइ हूंदो। सो ईअं उन्हनि जी परवरिश थिए थी। ईअं अल्लाह ॾेखारे थो त जिथे फ़िरौन हुकुम ॾिए थो त तमामु बनी इसराइल जे पुटनि खे ख़तमु करे छॾियो, उते हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी उन जे पंहिंजे महल में, उन जे पंहिंजे घर में परवरिश थिए थी। ऐं पोइ जेको उनजो इंतकाम थिए थो तव्हां ई मां बख़ूबी सुञाणूं था।
ॿी किताब जल्दी जल्दी सां ज़िक्र कंदी हलां, ज़हूर, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, उन्हनि जा वाक़ियात बि असांखे ख़बर आहिनि। हिकु इबादत जो वाक़ियो ॾाढो मशहूरु उन्हनि जो वाक़ियो मां पंहिंजी ट्रांसमिशन में रखणु चाहियां थी त पाण छो त अल्लाह जी इबादत पसंदि कंदा हुआ, पाण अल्लाह जी इबादत खे ॾाढो पसंदि कंदा हुआ। पाण हिकिड़ो हफ़्ते में उन्हनि ॾींहुं सिलेक्ट कयो त इन ॾींहं ते मां सिर्फ़ु इबादत कंदमि। पाण इबादत गाह पंहिंजी ठाराई जंहिंजूं दीवारियूं एतिरियूं वॾियूं त केरु अची न सघे उतां, दरवाज़ा बंदि करे छॾियनि ऐं इबादत कयनि। जॾहिं इबादत शुरू कयनि त 2 इंसाननि जे रूप में फ़रिश्ता आया। अल्लाह जी तरफ़ां 2 इंसाननि जी अल्लाह जी तरफ़ां हुकुम आयो त अल्लाह जी तरफ़ां 2 इंसाननि जे रूप में फ़रिश्ता आया। 2 फ़रिश्ता हिकु नॉर्मल से हिकु झगड़े ते आया ऐं जॾहिं उहो एॾो आम झगड़ो जेको को ॿार बि जंहिंजी सुलह कराए सघे, पहिरीं त दाऊद अलैहिस्सलाम इहो सोचियो त हीअ जॾहिं सभु दरवाज़ा बि बंदि आहिनि, भितूं बि एॾियूं मथे आहिनि त केरु टुपी नथो अची सघे, आया किथां आहिनि। ऐं पोइ जॾहिं उन्हनि सवालु कयो, अहिड़ो सवालु जंहिंजो को 2 सालनि जो ॿार बि जवाबु ॾेई वञे, त पाण खे ख़बर पई त ईअं इबादत नाहे करणी। हे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी ॻाल्हि थी रही आहे। जॾहिं इस्लाम चवंदो आहे त दीन ऐं दुनिया ॿिन्ही खे गॾु हलाइणो आहे, तॾहिं उते हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जी ॻाल्हि थिए थी ऐं पाण सजदे में किरनि था ऐं पाण फरमाइनि था त हीअ मुंहिंजो, ऐं उहे इबादत जी जेके ॻाल्हियूं, जेके क़याम जूं ॻाल्हियूं जेके ॾींहं में करे रहिया हुआ, ख़बर इहा पए थी त हुकुम इहो जारी थिए थो त क़याम करिणो आहे त रातुनि में कयो, ॾींहं में हुकूकुल इबाद खे बि फॉलो करिणो आहे। अॻियां वधंदे 3 किताब जो ज़िक्र कंदी हलां। इंजील जेका हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते जॾहिं इंजील जी जो ज़िक्र थिए थो त उन्हनि जी पैदाइश बि केॾो ख़ूबसूरत हिकु मरहलो जंहिंमें ख़ुदा ताला उन्हनि लफ़्ज़नि खे सच करे ॾेखारियो त जॾहिं उहो चवंदो आहे त थी वञ त थी वेंदो ई आहे। बिन वालिद जे औलाद, हंज में हिकु ॿार जंहिं पंहिंजी माउ जी पाकीज़गी बयानु कई, जंहिं चयो त मां अल्लाह जो बंदो आहियां ऐं मुंहिंजी माउ पाकीज़ा आहे ऐं मां नबी आहियां, इहा हंज में कुझु अरसे जो ॿारु फ़रमाए रहियो आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र, उन खां पोइ खोड़ सारा मौजज़ात उन्हनि जा जेके असां पढ़िया, असां ॿुधिया। सो 3 किताबनि ते यकीन बरहक आहे, पर 3 किताबनि जो ख़ुलूस क़ुरान करीम में रिकियल आहे। इहो हिकु ईमान वारे जो ईमान आहे। ऐं क़ुरान करीम जो ख़ुलूस किथे मूं ॾाढो ख़ूबसूरत पढ़ियो त सूरह फ़ातिहा में लिकियल आहे। सुभान अल्लाह। ट्रांसमिशन खे अॻियां वधायूं था। ट्रांसमिशन जो जंहिं ख़ूबसूरत तिलावत क़ुरान पाक सां अॼु असांजी ट्रांसमिशन जो आगाज़ थियो। हर रोज़ उन्हनि जी आवाज़ सां अल्हम्दुलिल्लाह असांजी ट्रांसमिशन जो आगाज़ थींदो आहे, जंहिंमें हिकु ख़ूबसूरत आवाज़ हाफ़िज़ मोहम्मद बिलावल सुल्तान मुग़ल साहब, हाणे उनजो नालो मूंखे यादि थी वियो, हाणे मूंखे ॾिसण जी ज़रूरत कोन पवंदी आहे। उन्हनि जी आवाज़ सां हर रोज़ असांजी ट्रांसमिशन जो अल्हम्दुलिल्लाह आगाज़ थींदो आहे। गॾोगॾु करशी जामे शरी जो बि ज़िक्र कंदा हलूं। करशी जामे शरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे, रौनक़ रमज़ान जूं रौनक़ूं वधाए रहियो आहे। करशी जामे शरी जेको 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे, जेको ख़ालिस आहे ऐं जंहिंजे लाइ चयो वियो हूंदो आहे या करशी जामे शरी जो चवणु आहे त विरहाइण सां वधंदो आहे। ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे ट्रांसमिशन जो हिकु ॿियो ॾाढो इम्पॉर्टेंट हिसो सलाम रमज़ान जो किचन। सलाम रमज़ान जो किचन जंहिंमें असां हर रोज़ ॾाढियूं ज़बरदस्त रेसिपीज़ सिखंदा आहियूं। अॼु बि इनशाअल्लाह ज़रूरु कुझु न कुझु ज़बरदस्त सिखंदासीं, उन तरफ़ मां वञी रही आहियां। सलाम रमज़ान जे किचन में फैसल असां सां गॾु हूंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम फैसल। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु, ख़ैरियत सां आहियो? अल्लाह जो शुक्र। कल्ह हाज़िर न हो, हाज़िरी न लॻी, साइन न आई? कल बस अच्छा, इत्तफ़ाक़ सां फैसल कल्ह मुंहिंजी बि तबियत थोरी सी नासाज़ हुई ऐं मां जॾहिं ॾिठो त फैसल न आयो, मां छो आहियां हिते? आई स्वेर मां छा जे लाइ आहियां हितां? ख़ैर, पर फैसल हाणे नेक्स्ट टाइम कॾहिं मां छुटी कयां त तव्हां ट्रांसमिशन संभालींदो, ठीकु आहे? डील थी वई आहे, डील थी वई आहे असांजी। हां जी, छा ठही रहियो आहे? अच्छा, अॼु असां ठाहियूं पिया चांवरनि जा पकोड़ा। चांवरनि जा पकोड़ा? वाकई ठाहींदा आहिनि? हा, ठाहींदा आहिनि। ओह वाओ, हिकु चेंज, मतिलबु मूं फर्स्ट टाइम ॿुधियो आहे। चांवर जा पकोड़ा ऐं हुन सां गॾु पोइ ड्रिंक ठाहींदासीं। चांवर जा पकोड़ा ठाहियूं पिया, उहो असां ठाहींदासीं तलो कुकिंग ऑयल सां गॾु। विटामिन ए ई डी खां भरपूर आहे, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 ऐं 6 मौजूदु आहे। 1 लीटर, 3 लीटर, 5 लीटर ऐं 10 पैक में पाउचिस में तव्हांजे क़रीबी स्टोर्स में दस्तियाब त वठी सघो था। हिते ऑयल असां पहिरीं खां ई गरम करण लाइ रखी छॾियो आहे। हे आहे तलो कुकिंग ऑयल, ठीकु आहे। ऐं जो चांवरनि जा पकोड़ा, खिचड़ी बची वञे थी, चांवर बची वञनि था, हुनजा पकोड़ा था। मां परेशान आहियां त ही जेके चांवर आहिनि, इहे पकोड़नि जे शेप में वेंदा किलो में परेशान थी।
मां एक्चुअली परेशान थी रही आहियां जी। ॾिसो हाणे ही चांवर आहिनि, ठीकु आहे। हा। चांवर 2 कप 3 कप जेतिरा तव्हां वटि बची था वञनि न, ही त गरम आहिनि, बॉइल कराया आहिनि। हिन में असां विझंदासीं हिकु बसर, जीअं असां पकोड़नि में विझंदा आहियूं, ठीकु आहे। उन तरीक़े सां बसर हली वेंदो, सावा धाणा हलिया वेंदा, 2 खां 3 टेबल स्पून, ऐं सावा मिर्च 4 टेस्ट जीअं तव्हांखे विझणा हुजनि, ठीकु आहे। ठीकु आहे। उहा सो ही बेसन जी जगह ते असां बेसण जी जगह ते चांवर रखिया आहिनि, ठीकु आहे। हिन में कुटियल ॻाढ़ा मिर्च 1 चांहि जो चमचो, साबित धाणा 1 खाइण जो चमचो, अछो ज़ीरो 1 चांहि जो चमचो, लूणु 1 चांहि जो चमचो, चाट मसालो 1 खां 1.5 चांहि जो चमचो थोरो चटपटो करण लाइ, ऐं हल्दी पाउडर हैड 1 चांहि जो चमचो। ओके, ठीकु आहे। सो हे तमामु मसाला वञी चुका आहिनि चांवरनि सां गॾु। पाणी रखंदासीं थोरो गॾु, हा, हीअं हल्को सो पाणी छंडो, जीअं देसी तरीक़े सां। हा, हिन खे कंदासीं ग्रिप। ओके, सो ये ग्रिप ईंदी? हा, अची वेंदी। हीअ आहे न, हिन जा माइट बि आहिनि हिते, कॉर्नफ्लोर मैदो, पूरी फैमिली आहे हिनजी सपोर्ट करणु। अच्छा, चांवरनि खे तव्हांखे एतिरो प्रेस करिणो आहे कि बिल्कुलु बाइंडिंग में अची वञनि, ठीकु आहे। मज़ेदार ठहंदा आहिनि चांवरनि जी। जीअं खिचड़ी बची थी पए, चांवर बची था पवनि, त पोइ तव्हां ठाहे सघो था, आराम सां ठाहे सघो था। शाम जो चांहि सां गॾु, या उअं ई दिलि करे पियो चेंज करण लाइ। हिन खे हिन तरीक़े सां तव्हांखे ग्रिप करिणो आहे। अच्छा, ही नॉर्मल बॉइल चांवर आहिनि? नॉर्मल बॉइल चांवर, हा। खिचड़ी बि अगरि नॉर्मल आहे बॉइल, उहो विझंदो। हाणे असां विझंदासीं मैदो, तक़रीबन 4 टेबल स्पून, 4 खाइण जो चमचो मैदो, ठीकु आहे। ऐं 4 खाइण जो चमचो कॉर्नफ्लोर, जेको सूप में असां विझंदा आहियूं न घाटो करण लाइ, ठीकु आहे। 4 चमचा मैदो, 4 चमचा कॉर्नफ्लोर, ठीकु आहे। कॉर्नफ्लोर। ऑयल गरम पियो थिए, ऐं हिन खे बाइंडिंग कंदासीं मैदे सां ऐं कॉर्नफ्लोर सां, जी बाइंडिंग थींदी। ओके, हा, उन सां थोरो सो आई गेस कुझु यकीन अचे पियो मूंखे। अंडो बि विझी सघो था बाइंडिंग में, अदरवाइज ज़रूरत न आहे अंडे जी असांखे, बसि हिन में थी वेंदो। बसि बेसण छो न आहे हिन में? बेसण को फ़ाइदो न आहे न, पोइ चांवरनि जा पकोड़ा कोन ठहंदा। ओके, ठीकु आहे न, सही आहे। ऑयल जीअं गरम थींदो, हिन खे बसि हिन तरीक़े सां तव्हांखे ग्रिप करणी। जेके हिन में स्पाइसिस आहिनि, हिन में जेका सब्जियूं विझूं पिया, भाॼियूं जेके वियूं आहिनि, उहे सभु मिक्स थी वञनि, हुनजो फ्लेवर निकिरी अचे चांवरनि जे अंदरि। ओके, ठीकु आहे न, हिन तरीक़े सां बिल्कुलु। मुंहिंजे ख़्याल में ये मैश करे रहिया आहियूं असां, जीअं असां नॉर्मली। कॉर्नफ्लोर हिन खे बाइंड कंदो आहे सुठो। वरी विझां पियो 4 खाइण जा चमचा, तक़रीबन 6 खां 7 खाइण जा चमचा कॉर्नफ्लोर, हा, ठीकु आहे। वरी हिन में थोरो विझंदासीं पाणी। पाणी एकदम न आहे विझणो, थोरो थोरो हथ सां, ताकि हिन जी बाइंडिंग ठहींदी वञे। ठीकु आहे भाई, ज़बरदस्त तरीक़े सां चांवरनि जा पकौड़ा जेके आहिनि उहे ठही रहिया आहिनि। एंड आई गेस हे उहो ई प्रोसेस आहे नॉर्मली असां जॾहिं आलू बॉइल करे ऐं कुझु ठाहिण जी कोशिशि कंदा आहियूं, उन टाइप जी ही शइ आहे। अच्छा, हाणे छा कंदासीं? डीप फ्राई न थींदी आहे। हा, हिन जा बॉल्स ठाहींदासीं हीअं। हा, छाकाणि त ऑलरेडी चांवर बॉइल आहिनि या पचियल हूंदा, हीअ विझी ॾिसी वठिजो। जीअं हिते मथे अची वञे न, जेका बि शइ तव्हां फ्राई कंदा आहियो, हुनखे हिन में डीप फ्राई करण खां पहिरीं, हा, असल में जी बाइंडिंग एजेंट जेको आहे न, इहो आहे कॉर्नफ्लोर ऐं मैदो। सही आहे। बस हिन तरीक़े सां चांवरनि जा पकोड़ा ठही रहिया आहिनि, मज़ेदार ठहंदा आहिनि। वेरी फर्स्ट टाइम मां ॿुधियो आहे। ग्रीन चटणी जेका हूंदी आहे न, साई चटणी हूंदी आहे, ग्रीन वारी स्पाइसी इमली जी चटणी, हुन सां गॾु छा जा पकोड़ा ठहंदा आहिनि? चांवरनि जा ठहंदा आहिनि, ऐं चाइनीज़ पकोड़ा मां अॼु ठाहिया हुआ पंहिंजे प्रोग्राम में लाइव में। डिफरेंट वेजिटेबल्स जा ठहंदा आहिनि, दाल जा ठहंदा आहिनि, चणनि जी दाल जा, चांहि सां गॾु शाम जो, या पाणी दिलि करे पियो ॿाहिरि लंच बॉक्स में बि खणी वञी सघो था। बिल्कुलु, असांजो ॿाहिरां खां पैकेट फूड असां इस्तेमालु कंदा आहियूं, उनखां त 100 गुना वधीक सुठा आहिनि। त घर में जेको बचे तव्हां उहो इस्तेमालु करे छॾियो। जीअं मां ॿुधियो त काफ़ी पुराणे ज़माने में जेके सुकियल जेके मानियूं बचंदियूं, उनजो बि सालन ठहंदा। हा, मानियुनि जी हलीम बि ठहंदी आहे। मानी बची पईंदी आहे न, त मानी खे तव्हां फ्रीज़ कंदा वञो, जेतिरियूं बची थी वञनि, तक़रीबन 6, 8, 10 मानियूं तव्हां वटि बची वञनि, त हुनखे पाणी में हल्को सो पीसेस कटिंग करे पाणी में डिप करे रखो। हुनखां पोइ जीअं कोरमो ठाही वरितो कीमे जो या चिकन जो, बोनलेस चिकन जो, त हुनखे पोइ तव्हां शेयरेट करे हुनखे चिकन खे पीसेस जीअं कंदा आहियूं न हलीम जे लाइ, उन तरीक़े सां करे, ऐं जेके मानियूं आहिनि उनखे पाणी में सिर्फ़ु 10 मिंट पिसाइणो हूंदो आहे। पाणी में 10 मिंट पिसाई पीसेस खे, पोइ हुनखे वापसि उनखे थोरो हल्को सो मैश करे उनखे मिलाई छॾंदो, त उहो पचंदो रहंदो हुन सां गॾु, कीमे सां गॾु, बिल्कुलु हलीम। छाकाणि कणक आहे न, हू बि कणक हूंदी आहे, गंदम हूंदी आहे। बिल्कुलु, मतिलबु दाल ऐं गंदम जेके बि शयूं असां विझंदा आहियूं, उन जी जॻह ते असां मानियूं विझ छॾियूं। मानियूं विझ, ॾाढी मज़ेदार ठहंदी आहे। त वधीक ईज़ी आहे, पोइ त नॉर्मली बि उहो ई ठहणु खपे। हा, छाकाणि त शयूं बची पवंदियूं, पोइ ज़ाया करण खां बहितर वेरिएशन कंदा कयो पंहिंजी।
सही आहे. अच्छा, हिन जो कुकिंग टाइम छा आहे? हिन जो सेम जीअं कुकिंग टाइम पकोड़नि जो जस्ट हूंदियूं आहे? जीअं पकोड़नि जो हूंदा आहिनि, जो कलर अची वेंदो गोल्डन फ्राई, हे ॾिसो टुटनि ना पिया, हे ॾिसो पिया बिल्कुलु बॉल्स ठहनि पिया, ज़बरदस्त ज़बरदस्त. हे जेसिताईं पचनि पिया. ऐं हाणे असां ठाहियूं था ड्रिंक. अच्छा, हूअं पकोड़ा शेप में अचनि न अचनि, हे पकोड़ा शेप में अची विया आहिनि, इहा सुठी ॻाल्हि आहे. हे पकोड़ा असां शेप वारा जीअं पकोड़ा मिंट आहिनि. मार्गरेटा ठाहींदा आहियूं, हा, मिंट मार्गरेटा ठाहींदा आहियूं न, हाँ. इन्ही तरीक़े सां जामे शीरी मार्गरेटा ठाहींदासीं अॼु. जामे शीरी मार्गरेटा ठही रहियो आहे. ज़बरदस्त हिन जे लाइ ज़बरदस्त. असां हैंड ब्लेंडर खणंदासीं हिकिड़ो. ठीकु आहे. अगरि ही न आहे त जूसर ब्लेंडर जेको घर में हूंदो आहे जग वारो, उहो खणी वठो. ठीकु आहे. मिंट लीफ जेके पुदीने जा पत्ता चङी तरह हिकु पूरो बंच हुजणु खपे तव्हां वटि. उनखे चङी तरह पाणी मां धोइजो, छाकाणि त हिन में मिटी इलाही हूंदी आहे. सही सही. mint अच्छा, दिस leaf. इज़ अगेन इलाही हेल्दी बिकॉज हाणे रमज़ान मुबारक जीअं आहिस्ता आहिस्ता ॾींहं ख़तमु थियण जी तरफ़ अची रहिया आहिनि, उअं ई असांखे नज़र बि अची रहियो आहे त काफ़ी गर्मियूं बि वापसि अची रहियूं वापसि अची वियूं. सो हाणे इन जो इन जी इलाही ज़रूरत आहे. ऐं हूअं बि जॾहिं करशी जामे शीरी इस्तेमालु थिए, करशी जामे शीरी जो कहिड़ो फ्लेवर सां इस्तेमालु कंदासीं? रेड वारो. रेड वारो फ्लेवर सां इस्तेमालु करे रहिया आहियूं. करशी जामे शीरी जा ॿई फ्लेवर, गुलाब फ्लेवर हुजे या इलायची फ्लेवर हुजे, ॿई ॾाढा ज़बरदस्त आहिनि. ज़बरदस्त आहिनि. ऐं इन्हनि खे एक्चुअली इन्हनि मौसम में इस्तेमालु करणु खपे. अच्छा, ही जेको आहे न लेमन वॾो आहे त हिन में 4 खाइण जा चमचा लीमे जो रस वेंदो. ठीकु 4 आहे. टेबल स्पून लेमन जूस, हिकु Okay. बंच पूरो हिकु कप जेतिरो, डंडियूं ना विझिजो, सिर्फ़ु पत्ता विझणा आहिनि. सिर्फ़ु पत्ता विझणा आहिनि. सही आहे. हे थी वियो. 1/4 टीस्पून सॉल्ट, सादो लूणु जेको हूंदो न, चौथों चांहि जो चमचो. ऐं हुन सां गॾु अदरक जो पाउडर, जिंजर पाउडर हूंदो आहे न, अदरक जो पाउडर, ही बि बिल्कुलु 1/4 टीस्पून, चौथों चांहि जो चमचो. हुन सां गॾु कारो लूणु विझंदासीं, चौथों चांहि जो चमचो, फॉर टेस्ट. ठीकु इन आहे. नॉर्मल पकोड़नि खां हैवी आहिनि. हा वेटेड आहिनि. हा. वेटेड पकोड़ा. ऐं थोरो सा हिन में विझंदासीं पाणी. पाणी असांखे केतिरो वेंदो? हाफ कप, अधु कप पाणी. ऐं हुन जे बाद असां विझंदासीं करशी जामी शीरी 4 टेबल स्पून. मां अंदाज़े सां विझां पियो, 4 खाइण जा चमचा करशी जामी शीरी हिन में ऐड थी वेंदो. ठीकु आहे. 4 टेबल स्पून करशी जामी शीरी विझी छॾियो. हुन जे बाद असां छा कंदासीं, हिनखे कंदासीं ब्लेंड. ओके, सो इहे तमामु शयूं विझी असां सिर्फ़ु ब्लेंड कंदासीं. यार ही ब्लेंडर जी ज़िंदगी आसान आहे हूअं ॾाढी न फैसल? हो त केॾा ठीकु आहे, जूसर्स बि कंहिं कंहिं जॻह ते सुठा कमु ईंदा आहिनि, बट ही ब्लेंडर ज़िंदगी आसान आहे. करशी जामे शीरी जी ड्रिंक असांजी ठही रही आहे. थोरी देरि लाइ मां तेज़ ॻाल्हाइणु स्टार्ट करे जामे छॾियो शीरी मार्गरेटा. ऐं पोइ मां आहिस्ता. हे ॾिसो, हिनखे असां विझंदासीं जंहिं बि ग्लास में तव्हांखे कढणो आहे न ड्रिंक खे, हुन में विझी छॾो. हे विझण खां पोइ तव्हां विझंदो हिन में सोडा, वाइट सोडा जेका हूंदी आहे न, पीअंदा आहियूं, नालो त नथा वठी सघूं ब्रांड जे करे, त हिन में असां जेका बि वाइट सोडा तव्हांखे मिले. हा, जेका तव्हांखे सुठी लॻे वाइट सोडा, तव्हां हे उहा यूज़ मार्गरेटा कयो. ठही वेंदो. सही. हे ॾिसो, मुंहिंजो फोकस फ़िलहालु पकोड़नि ते आहे. हा, हिनखे मिलाईंदो वेंदो सोडा खे. द कलर मुंहिंजे ख़्याल में चेंज बिल्कुलु अची वियो कलर. है मां न? कढां थो. हा जी, हिनखे कढणु खपे. बिल्कुलु. चुल्हो बंदि करे छॾियो बसि हिनजो. हे ॾिसो, मार्गरेटा असांजो तयारु थी वियो. हिनखे मिक्स कंदो. ही रेस्टोरेंट्स में अक्सर माण्हू, ऐं हिकिड़ो लेमन जो स्लाइस हिन में विझी छॾिजो. बसि हे असांजी ड्रिंक थी वई आहे तयारु. ही असांजा पकोड़ा. असांजा पकोड़ा मां कढां थो. ठीकु आहे. चांवरनि जा पकोड़ा असां कॉम्प्रोमाइज़ नथा करे सघूं असां पकोड़नि ते. न पोइ सड़ी वेंदा. फर्स्ट टाइम. हा, बिल्कुलु. ही ॾिसो, एॾा ज़बरदस्त थींदा आहिनि कि साई चटणी सां, केचप सां, जीअं तव्हांखे खाइणो हुन तरीक़े आई गेस चांवरनि साई चटणी जो हुजणु ज़रूरी आहे. सो जी असांजी करशी जामे शीरी जी जेका ड्रिंक आहे उहा रेडी थी चुकी आहे. गॾोगॾु असांजी तलू कुकिंग ऑयल जी असांजी जेका रेसिपी आहे उहा बि रेडी थी चुकी आहे. सही. अञा विझणो? हा, हे फुल थियो न. हे असांजो मार्गरेटा तयारु थी वियो. ज़बरदस्त. सो ॿई असांजूं रेसिपीज़ जेके आहिनि, तलो कुकिंग ऑयल प्लस करशी जामे शीरी जो असांजी ॿई रेसिपी असांजूं रेडी थी चुकियूं आहिनि. गॾोगॾु सैरो इफ्तार में टपाल मेज़बान प्रीमियम डस्ट चांहि, उनजो इस्तेमालु त असांजे घरनि में बिल्कुलु ई हूंदो आहे. इन खां अलावा ज़ाहिर आहे त असांजी जेके सैरो इफ्तार आहिनि उहे अधूरियूं आहिनि. ट्रांसमिशन खे अॻियां वधायूं था ऐं असां सां गॾु हिकु ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ सां गॾु आहे. असां सां गॾु आसिफ़ अली चना साहिबान, उन्हनि जी तरफ़ ईंदासीं. थैंक यू सो मच फैसल, ज़बरदस्त रेसिपी सेखारण जे लाइ. ऐं मूंखे सॼी ज़िंदगी यादि रहंदा त फर्स्ट टाइम मां चांवरनि जा पकोड़ा, एंड आई एम गोइंग टू ट्राई इट इंशाल्लाह. थैंक यू सो मच फॉर द रेसिपीज़. ऐं इन सां गॾोगॾु हलूं था आसिफ़ अली चना जी आवाज़ जी तरफ़ ऐं उन खां पोइ इंशाल्लाह ब्रेक जी तरफ़ वञिबो. बिस्मिल्लाह रहमान रहीम. हाँ, पैगंबर जो पघर प्यारा,
गुलाबन खां मथे आहे पैगंबर जो पघर प्यारा। गुलाबन खां मथे आहे मदीने शहर जो पेनू, मदीने शहर जो पेनू। नवाबन खां मथे आहे पैगंबर जो पघर प्यारा। गुलाबन खां मथे आहे पैगंबर जो पघर प्यारा। मिठाणन में मिठी मिसरी पताशा भी मिठा हिल। मिठाणन में मिठी मिसरी पताशा भी मिठा हिल। नबी जे शहर जी अजवा, नबी जे शहर जी अजवा। मिठाणन खां मथे आहे पैगंबर जो पघर प्यारा। गुलाबन खां मथे आहे पैगंबर जो पघर प्यारा। हज़ारें दायूं दुनिया में, दुनिया जा ॿार पालन थियूं। हज़ारें दायूं दुनिया में, दुनिया जा ॿार पालन थियूं। हलीमा दाई दिल पर जी, हलीमा दाई दिल पर जी। हदायुन खां मथे आहे पैगंबर जो पघर प्यारा। गुलाबन खां मथे आहे पैगंबर जो पघर प्यारा। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी सां हाज़िर आहियूं। ट्रांसमिशन जे आगाज़ में एक ॾाढे सुठे ज़िक्र सां अल्हम्दुलिल्लाह अॼु मुंहिंजे ट्रांसमिशन जे जो आगाज़ थियो आहे, जिन में उन्हनि टिनी आसमाननि किताबनि जो ज़िक्र आहे, जंहिंजो ख़ुलूस क़ुरान करीम आहे। इहो फ़रमायल आहे उन्हनि किताबनि सां गॾोगॾु नबियनि जी जॾहिं ॻाल्हि कजे थी, नज़र इहो अचे थो उलमा कराम जो इहो फ़रमायल आहे त कमो पेश को 1.25 लख नबी आहिनि ऐं नबूअत ख़तमु थिए थी रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। ऐं असां में ख़ुशनसीब इंसान आहियूं। असां जेॾीमहिल दुनिया जूं अॼुकल्ह जूं ॻाल्हियूं ॾिसां थी त लॻे थो त शायदि लाइक़ न आहियूं, पर ख़ुशनसीबी असांजी त असां उन्हनि जा उमतियूं आहियूं। सुभान अल्लाह। अॻियां वधाईंदे ट्रांसमिशन खे, अॼु छो त 19 रमज़ान मुबारक आहे ऐं हीउ उहो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं मौला अली करमल्ला वजो उन्हनि खे ज़रब लॻी। हीउ उहो वक़्तु, हिकु अजीब ई मंज़र, इंशाअल्लाह 21 रमज़ान मुबारक ते उनजो ज़रूरु ज़िक्र कंदासीं। उहो छा ई मंज़र आहे, उहो शहादत जो छा मंज़र आहे जॾहिं शहीद करण वारनि खे पाण निंड खां बेदार कयो थो वञे। अल्लाहु अकबर। इंशाअल्लाह 21 रमज़ान मुबारक ते ख़ुसूसी प्रोग्राम तव्हां सभिनी जे लाइ पेश कंदासीं ऐं इंशाअल्लाह उन तमामु वाक़िए ते ज़रूरु ज़िक्र कंदासीं। पर उहा तकलीफ़, उहो ॾुख त अॼु बि तमामु ईमान वारनि जे दिलनि में शामिलु आहे। अॻियां वधायूं था ट्रांसमिशन खे। अॼु जंहिं ज़िक्र सां ट्रांसमिशन जो आगाज़ थियो आहे, इंशाअल्लाह उन ज़िक्र खे ट्रांसमिशन में रखूं था। ट्रांसमिशन में कुझु ॿिया साथी आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फ़रमा आहिनि। 2 ॾाढियूं प्यारियूं भेनरूं मुंहिंजूं हिन वक़्तु असां गॾु तशरीफ़ फ़रमा आहिनि। असां गॾु महविश परवेज़ ऐं रमशा परवेज़ असां सां गॾु तशरीफ़ फ़रमा आहिनि। गॾोगॾु हिन तरफ़ असां सां गॾु मुंहिंजा भाउर तशरीफ़ फ़रमा आहिनि, आदिल हुसैन कादरी साहिबनि जेके तशरीफ़ फ़रमा आहिनि। गॾोगॾु असां सां गॾु हाफ़िज़ इब्राहिम कादरी साहिबनि जिन असांखे ट्रांसमिशन में जॉइन कयो आहे। अॻियां वधाईंदे रमज़ान मुबारक जो महीनो आहे, ख़ूबसूरत महीनो आहे, रहमतुनि बरकतुनि भरियो महीनो आहे। मग़फ़िरत जो अशरो असांखां हिन वक़्तु दामन छॾाए रहियो आहे ऐं इंशाअल्लाह पुनजात जे अशरे में शामिलु थींदासीं। नाहे ख़बर हींअर ताईं त रहमत जेके हुकुम मिलियल आहे उहा असां हासिलु करे सघियासीं या न करे सघियासीं, नाहे ख़बर। त मग़फ़िरत जे आख़िरी वक़्त में, हिन अशरे जे आख़िरी वक़्त में, आख़िरी इन करे चई रही आहियां छो त अॻियों जेको रमज़ान मुबारक हूंदो ख़बर नाहे उन में
केतिरा असां मां हिन वक़्तु मौजूदु हूंदासीं या न मौजूदु हूंदासीं। जेके मौजूदु हूंदा बेशक त ख़ुशनसीब हूंदा, पर जेके न हूंदा उन्हनि वटि ही आख़िरी मौक़ो आहे जन्नत कमाइण जो, मग़फ़िरत हासिल करण जो, रहमतूं बरकतूं हासिल करण जो। छो त ही सिलसिलो जेको हिन माह रमज़ान में असांखे मिली वियो आहे, सालो साल जेका असां ग़फ़लत कयूं था उन्हनि खे बख़्शिराइण जो, उन्हनि खे माफ़ी घुरण जो ही उहो वक़्तु आहे जेको असांखे ॾिनो वियो आहे। उलमा कराम जो चवणु आहे त असांखे सालो साल माह रमज़ान में जीअं असां हिकु सुठा मुसलमान थियण जी कोशिशि कंदा आहियूं, असांखे सालो साल उअं थियणु खपे। उलमा कराम जो इहो चवणु आहे। पर हिकु ईमान वारे जी दिलि आहे, ज़ाहिर इंसानु आहे, इंसानु ख़ता जो घरु आहे, इंसानी सोच आहे, इंसान खां ग़लती थिए थी। माफ़ करण लाइ या मग़फ़िरत जा बहाना बि ख़ुदा ताला शायदि इन ई लाइ इंसान लाइ कढिया बिकॉज़ हुननि ख़ुदा ताला खे बि इहा ख़बर हुई त इंसानु आहे, ख़ता कंदो, तॾहिं ही मग़फ़िरत जा दरवाज़ा खोले छॾियईं, तॾहिं ही निजात जा दरवाज़ा खोले छॾियईं, तॾहिं ही माफ़ी जा दरवाज़ा, तौबा जा दरवाज़ा, इस्तग़फ़ार जा दरवाज़ा खोले छॾियईं। ऐं उहे दरवाज़ा जॾहिं माह रमज़ान में अचनि था त उन्हनि जी आसानी केॾी ख़ूबसूरती सां थिए थी, केॾो ख़ूबसूरत फ़रमायल आहे त शैतान खे बंदि करे छॾिबो, शैतान बंदि थी वेंदो आहे हिन महीने में ताकी मुंहिंजा बाना इबादत करे सघनि। केॾो ख़ूबसूरती सां फ़रमायल आहे। माना 11 महीना जेकॾहिं बहानो बि करे थो, हालांकि ईमान त उन वक़्तु बि सॼो साल ई पको हुजणु खपे, पर 11 महीना जेकॾहिं इहो बहानो बि करे थो त शैतान वर्गलाए छॾियो, त हिन महीने में उन शैतान खे बि ॿधे छॾियो, उन शैतान खे बि बंदि करे छॾियो। हाणे केरु आहे? हाणे इंसान जो नफ़्स आहे, इंसान पाण आहे। सो ही जो नफ़्सा नफ़्सी जे दौर में ही जेका नफ़्स सां जंग असांखे विढ़णी आहे, इन नफ़्स सां जॾहिं विढ़ी असां अॻियां ईंदासीं तॾहिं ई सही ईमान वारा, सही मुसलमान ऐं सही इंसान चवराईंदासीं। अॻियां वधाईंदासीं ट्रांसमिशन खे। ॾाढियूं ख़ूबसूरत मुंहिंजूं भेनरूं तशरीफ़ फ़रमा आहिनि। मां चाहियां त ट्रांसमिशन जे हिन हिसे में उन्हनि जी आवाज़ शामिल कयूं ऐं हिन ख़ूबसूरत ट्रांसमिशन खे मज़ीद ख़ूबसूरती सां अॻियां वधायूं, ख़ूबसूरत लफ़्ज़ पंहिंजी ट्रांसमिशन में शामिल कयूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॿई गॾु पढ़ंदो? बिस्मिल्लाह। ओ मेरे नबी की शान सुनो, ओ मेरे नबी की शान सुनो, नबी है बोलता कुरान सुनो, आका बोला नबी बोला, आका बोला नबी बोला, हबीब प्यारा नजर उठाए तो मौला की बिला बदल दे, तो मौला की बिला बदल दे, कहीं वो चाहत कहीं वो कहना, ए मूसा न संभल के, ए मूसा न संभल के, खुदा है उन पे मेहरबान सुनो, खुदा है उन पे मेहरबान सुनो, नबी है बोलता कुरान सुनो, आका बोला नबी बोला, आका बोला नबी बोला, नबी का सजदा हुआ है लंबा, हुसैन पुश्त पे बैठे, हुसैन पुश्त पे बैठे, तेरे नवासे हैं जिनके जोड़े, खुदा ने खुल्द से भेजे, खुदा ने खुल्द से भेजे, ए जिब्रील भी दरबार सुनो, ए जिब्राइल भी दरबार सुनो, नबी है बोलता कुरान सुनो, आका बोला नबी बोला, आका बोला नबी बोला, नमाज दी थी 50 रब ने, नबी ने 5 कराई, नबी ने 5 कराई, देखो कितना ख्याल उम्मत
सुनो, आका मौला नबी मौला, आका मौला नबी मौला। नबी के आशिक बिलाल हबशी है जिनके अर्श पे चर्चे, है जिनके अर्श पे चर्चे। बिलाल जब भी अजान देते तो सहाबा इश्क में रोते, सहाबा इश्क में रोते। बिलाल हबश की अजान सुनो, नबी है बोलता कुरान सुनो, आका मौला नबी मौला, आका मौला नबी मौला। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। किरणो ख़ूबसूरत ज़िक्र थियो आहे त 50 नमाज़नि खां 5 नमाज़ूं ऐं वरी जॾहिं टोटल इन जो टाइम हिकु आइडियल टाइम लॻायो थो वञे त तव्हां आराम सां जंहिंमें नमाज़ पढ़ी सघो। तवील करण ते अचो त पोइ त उहो दिलि जी ॻाल्हि आहे केतिरो तवील कयो, पर आइडियल टाइम जेको असांखे नज़र अचे थो, जेको नंढपण खां असांखे नमाज़ सेखारी वेंदी आहे, उहो तक़रीबन को अधु कलाकु वञी 5 नमाज़नि जो 30 मिंटनि खां 35 मिंट जो थिए थो। ऐं इंसानु केॾो ग़फ़लत जो शिकार आहे। 24 कलाकनि मां 12 कलाक हू उन दुनिया जे लाइ कढे थो कमु करण जे लाइ जेका हिन वक़्त जी दुनिया आहे। उन लाइ असां जॉब्स कंदा आहियूं त कंहिंसां कुझु कमाए सघूं ऐं असां पंहिंजो घरु हलाए सघूं, दुनियावी कमु करे सघूं, दुनियावी सिस्टम खे हलाए सघूं। उन जे लाइ असां 12 कलाक बि कढंदा आहियूं। नॉर्मल शिफ्ट्स 8 आवर्स 10 आवर्स, कॾहिं कॾहिं 12 आवर्स बि हूंदियूं आहिनि। ऐं जेके माण्हू डबल जॉब्स कंदा आहिनि उन्हनि जे लाइ 14-16 आवर्स बि आहिनि। सो असां 14 कलाक 16 कलाक दुनियावी दुनिया खे सेटल करण लाइ ठाहे रहिया आहियूं, पर अधु कलाक 35 मिंट पंहिंजी आख़िरत सवारण लाइ न कढी रहिया आहियूं। अल्लाहु अकबर। ही कैलकुलेशन अगरि असांखे सम्झ में अची वञे त सही मुसलमान, सही इंसान जो मफ़हूम शायदि सम्झ में अची वञे। ही जेके नमाज़ूं फ़र्ज़ु कई वियूं आहिनि, हिकु ॾाढी कॉमन हिकु प्रैक्टिस आहे असां वटि त असां गुनाह सिर्फ़ु उनखे चवंदा आहियूं जेको गुनाह प्रैक्टिकली असां करे रहिया आहियूं। जेको असां न करे रहिया आहियूं उन जो गुनाह असां सोचींदा ई कोन आहियूं। गुनाह उहो आहे जेको असां प्रैक्टिकली वञी कयूं था, उन ते ॻाल्हायूं था, वॾियूं वॾियूं तबलीगूं उन ते थियनि थियूं। पर जेको नमाज़ न पढ़ी, जेको असां हिकु वॾो गुनाह करे रहिया आहियूं, असां न उन ते ॻाल्हायूं था, न सम्झायूं था, हिदायत करे छॾियूं था, फ़र्ज़ु असां पंहिंजो पूरो थो करे छॾियूं, पर इहो नथा ॿुधायूं त नमाज़ न पढ़ण ते, उहो फ़र्ज़ु न अदा करण ते केतिरा गुनाह आहिनि जेके असां पंहिंजी झोली में भरे रहिया आहियूं। अॻियां ट्रांसमिशन खे वधायूं था। असां सां गॾु 2 नाला तशरीफ़ फरमा आहिनि। असां गॾु जनाब हाफ़िज़ इब्राहिम क़ादरी ऐं आदिल हुसैन क़ादरी साहिबु तशरीफ़ फरमा आहिनि। उन्हनि जी तरफ़ वञणु चाहियां थी। तव्हां ॿिन्ही खे बि भलीकार ट्रांसमिशन में कीअं रमज़ान मुबारक जो महीनो तव्हां ॿिन्ही जो गुज़री रहियो आहे। माशाल्लाह, रोज़नि जूं बरकतूं, रोज़नि जूं रहमतूं कीअं गुज़री रहियूं आहिनि माशाल्लाह सां। माइक जी। माशाल्लाह तमामु बहितरीनु गुज़री रहियूं आहिनि। छा प्रैक्टिसिस रहंदियूं आहिनि? बिकॉज़ जॾहिं बि रमज़ान मुबारक ईंदो आहे त न सिर्फ़ु असांजी त ख़ैर रूटीन चेंज थींदी आहे माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह हिन ट्रांसमिशन में, पर उन खां अलावा बि ऑफिसिस में बि ॾिसो टाइमिंग्स चेंज करे छॾियूं आहिनि। सो तव्हां नात ख़्वान खां मां ज़रूरु पुछणु चाहींदमि, ऐं मूंखे लॻे थो हिन महीने में त तव्हां असां त हीअं रुगो 3 कलाक ज़िक्र कयूं था, तव्हांजो त ज़िक्र जो सिलसिलो हलंदो ई रहंदो आहे। माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह 24 कलाक हलंदो आहे। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। नमाज़ तरावियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह सहरी जे वक़्तु बि इबादत कंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह। ही उहो महीनो आहे जंहिंमें एक्चुअल में उहे ख़ूबसूरतियूं असांखे नज़र ईंदियूं आहिनि जेके दीन असांखे खोले खोले ॿुधायूं आहिनि। उहे माण्हुनि जा उहे एफर्ट करणु, ऐं असांखे लॻंदो आहे त न असां रमज़ान मुबारक जो महीनो आयो आहे त असां इहो करे रहिया आहियूं, इहो हुकुम आहे, करिणो आहे, असांखे सालो साल करिणो आहे। पर असां माह रमज़ान में इहे प्रैक्टिस करे रहिया आहियूं त न जमात सां जेका नमाज़ आहे उहा असांजी मिस न थिए, असां क़ुर पाक जी तिलावत बि कयूं, असां गुनाहनि खां बि बचूं, असां माण्हुनि खे तकलीफ़ ॾियण खां बि बचूं, असां नेक अमल बि कयूं। हालांकि हीउ हुकुम सॼे साल जे लाइ आहे, पर माह रमज़ान में इन जूं प्रैक्टिसिस ज़ाहिरा वधीक वधी वेंदियूं आहिनि। अच्छा जी, जनाब खे गुज़ारिश कंदमि त ट्रांसमिशन जे हिन हिसे में पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि। उहो ज़िक्र जो सिलसिलो जेको 24 कलाक हली रहियो आहे, कुझु उन मां पंहिंजी ट्रांसमिशन में बि रखिजे। हबीबन जो पाड़ो छॾण सवलो नाहे, हबीबन जो पाड़ो
छॾण सवलो नाहे। जुदा जान बन खां, जुदा जान बन खां थियण सवलो नाहे, अल थियण सवलो नाहे। हबीबन जो पाड़ो छॾण सवलो नाहे। भरे साहब थदड़ा ॾई ओच गारो, भरे साहब थदड़ा ॾई ओच गारो। मदीने मां वापस, अल मदीने मां वापस वरण सवलो नाहे, अल वरण सवलो नाहे। हबीबन जो पाड़ो छॾण सवलो नाहे। चङो महला थो मदीने जा साईं, चङो महला थो मदीने जा साईं। इए चई उता खां है, इए चई उता खां वरण सवलो नाहे, अल वरण सवलो नाहे। हबीबन जो पाड़ो छॾण सवलो नाहे। जुदा जान बन खां, अल जुदा जान बन खां थियण सवलो नाहे, अल थियण सवलो नाहे। हबीबन जो पाड़ो छॾण सवलो नाहे। मोहम्मद जे दर तां, मोहम्मद जे दर तां जुदा थी कसम सां, मोहम्मद जुदा थी कसम सां। जुदाईअ जो सदमो है, जुदाईअ जो सदमो सहण सवलो नाहे, अल सहण सवलो नाहे। हबीबन जो पाड़ो छॾण सवलो नाहे। जुदा जान बन खां, जुदा जान बन खां थियण सवलो नाहे, ऐं थियण सवलो नाहे। हबीबन जो पाड़ो छॾण सवलो नाहे। हरम पाक जन्नत बकीअ सावरोज़ो, है सुभान अल्लाह। हरम पाक जन्नत बकीअ सावरोज़ो, परे पल उन्हनि खां है, परे पल उन्हनि खां रंगण सवलो नाहे, अल रंगण सवलो नाहे। हबीबन जो पाड़ो छॾण सवलो नाहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह, माशाल्लाह। इंशाल्लाह ट्रांसमिशन में ईअं ई ज़िक्र ख़ैर, ज़िक्र ख़ुदा, ज़िक्र मुस्तफ़ा जारी रहंदो। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था कुझु ई देरि में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर आहियूं। अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह ख़ूबसूरत ट्रांसमिशन हली रही आहे। 19 रमज़ान मुबारक आहे। ॾाढो तेज़ी सां हिन दफ़े रमज़ान गुज़िरियल कुझु सालनि खां त महसूसु थी रहियो त रमज़ान मुबारक जो महीनो ॾाढो जल्दी जल्दी गुज़री रहियो आहे। पर हिन साल कुझु वधीक ई, ऐं हिन साल ज़ाहिर अल्हम्दुलिल्लाह मौसम बि कुझु अहिड़ो आहे जो रोज़े जी उन तरीक़े सां महसूसु नथो थिए रोज़ो। न त हूअं जॾहिं तेज़ गर्मियुनि में रोज़ो हूंदो आहे त उहो ज़ाहिर उन तरीक़े सां महसूसु थींदो आहे। पर हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह न तेज़ सर्दियूं आहिनि न ई तेज़ गर्मियूं आहिनि। ऐं मूं किथे पढ़ियो त कोई
23-25 सालनि में हिकु साइकिल आहे जेको चेंज थींदो आहे। माना 23-25 साल पहिरीं अगरि रमज़ान मुबारक जो महीनो तेज़ गर्मियुनि में आयो हो त 23-25 सालनि खां पोइ तेज़ सर्दियुनि में रमज़ान मुबारक जो महीनो ईंदो। सो इहो उहो सिलसिलो जेको आहे उहो आहिस्ता आहिस्ता उन तरफ़ वञी रहियो आहे। ऐं ज़ाहिर आहे हिकु वक़्तु शायदि चंद सालनि खां पोइ उहो वक़्तु बि हूंदो जॾहिं रमज़ान मुबारक जो महीनो ख़ुदा ताला जी ज़िंदगी ॾिनी त असां तेज़ सर्दियुनि में ॾिसंदासीं। ऐं उहो मूंसां गॾु मुंहिंजे ख़्याल में आई एम श्योर काफ़ी सारा उहे माण्हू जिन पंहिंजे होश में उहे महीनो पहिरियों दफ़ो ॾिठो हूंदो ऐं उहा फील जेका आहे उहा पहिरीं दफ़ा कई हूंदी। ऐं उन में रोज़े जो उन वक़्तु निंड खां बेदार थियणु, सहरी करणु, उहा सिलसिला तेज़ सर्दी में थी रहिया हूंदा। सो इंशाअल्लाह ख़ुदा ताला ज़िंदगी ॾिनी त ज़रूरु उहो बि नसीबु थींदो ऐं उन सां गॾोगॾु तमामु उहे रहमतूं बरकतूं बि नसीबु थींदियूं जेके हिन महीने में लिखियलु आहिनि। हिन महीने में ॻाल्हि उन्हनि आसमानी किताबनि जी थी रही हुई जेके क़ुरान करीम जे नाज़िल थियण खां पहिरीं आयूं इंसाननि जे हिदायत जे लाइ, अल्लाह ते यकीन जे लाइ उहे किताबूं जेके नाज़िल थियूं। पर उन्हनि जे बारे में फ़रमायो क़ुरान पाक में वियो ऐं इहो ॿुधायो वियो त उहे किताबूं जेके काफ़ी सारा अहिड़ियूं जॾहिं तव्हां उन्हनि किताबुनि जो अगरि तव्हां मुतालो कयो आहे या उन जे बारे में कुझु पढ़ियो आहे त ज़रूरु तव्हांखे इहा ख़बर हूंदी त काफ़ी सारियूं शयूं जेके क़ुरान करीम में मौजूदु आहिनि उहे उन्हनि किताबनि में बि मौजूदु आहिनि। उते ई ज़िक्र हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो बि थी रहियो हो। किताब जेका इंजील जेका हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थी उन जो ज़िक्र थी रहियो हो त उते इहो बि फ़रमायो वियो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम ही सिलसिलो त काफ़ी बाद में इन में काफ़ी सालनि जो गैप ॿुधायो वञे थो त किथे 700 साल किथे 1000 साल काफ़ी सालनि जे गैप खां पोइ नुज़ूल थियो किताबुनि जो, इन्हनि आसमानी किताबुनि जो। पर ॿुधायो इहो वञे थो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तशरीफ़ खणी अचण जी बिशारत फ़रमाई हुई। सुभान अल्लाह। सो ॿियनि हीउ सिलसिलो हली रहियो हो ऐं जॾहिं 1.25 लख अंबिया कराम जी ॻाल्हि थिए थी त ज़ाहिर सिलसिलो हो जेको हली रहियो हो। उन मां कुझु अंबिया जिन ते आसमानी किताबुनि जो नुज़ूल आहे उन जो ज़िक्र आहे उहो सिलसिलो त हली रहियो हो। पर ज़िक्र कंहिंजो थो, कंहिंजो कयो वियो, कंहिंजो फ़रमायो वियो, बिशारत कंहिंजी फ़रमाई वई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हां ई मां उन्हनि जी उम्मत मां आहियूं, तव्हां ई मां उन्हनि जा उम्मती आहियूं। अॻियां वधाईंदे ट्रांसमिशन खे असां सां गॾु जनाब तशरीफ़ रखनि था जनाब आदिल हुसैन कादरी साहब तशरीफ़ रखनि था। उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहिनि था ट्रांसमिशन जे हिन हिस्से में पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हर तरफ नूर जो नज़ारो हर तरफ नूर जो नज़ारो आयो रमज़ान पाक प्यारो प्यारो आयो रमज़ान पाक प्यारो प्यारो आयो रमज़ान पाक प्यारो ओ ॾिसी चंड आशिक़ कयो ईदों ॾिसी चंड आशिक़ कयो ईदों खणी हथड़ा कयो इशारो खणी हथड़ा कयो इशारो आयो रमज़ान पाक प्यारो प्यारो आयो रमज़ान पाक प्यारो ओ लगी रौनक वई आहे हर जा लगी रौनक वई आहे हर जा सहरो इफ्तार जी तयारो सहरो इफ्तार जी तयारो आयो रमज़ान पाक प्यारो प्यारो आयो रमज़ान पाक प्यारो थी वयूं मस्जिदूं आहिनि आबाद थी
वयूं मस्जिदूं आहिनि आबाद, केॾो तहज़ीब शान वारो आ, केॾो तहज़ीब शान वारो आ, आयो रमज़ान पाक प्यारो आ, प्यारो आ, आयो रमज़ान पाक प्यारो आ। ऐं ग़ुलामे मुजतबा करम रब जो, ग़ुलामे मुजतबा करम रब जो, ॾिनो जंहिं मां हही भलारो आ, ॾिनो जंहिं मां हही भलारो आ, आयो रमज़ान पाक प्यारो आ, प्यारो आ, आयो रमज़ान पाक प्यारो आ। खूबसूरत मंज़र आहे हिन वक़्तु, तमामु मस्जिदूं आबाद आहिनि। छा ई ख़ूब हुजे त सालो साल मस्जिदूं ईअं ई असांखे आबाद नज़र अचनि। छा ई ख़ूब हुजे त सालो साल इबादत करण वारा ईअं ई दिलि सां इबादत कनि। छा ई ख़ूब हुजे त ही जेतिरियूं बि टाइम्स असां सिर्फ़ु रमज़ान मुबारक जे लाइ सेट कंदा आहियूं ताकी असां इबादतुनि खे टाइम ॾेई सघूं। छा ई ख़ूब हुजे त असांजी हर ॾींहुं, माह रमज़ान में त बेशक हूंदो ई आहे, पर हर ॾींहुं असांजो उअं ई गुज़रे। दीन इस्लाम जेको सेखारियो आहे असां उहो करे सघूं। दीन इस्लाम जंहिंजी मुमानियत कई आहे असां उन खां पाण खे बचाए सघूं। रोज़ेदार जंहिंजो अजर पहिरीं बि असां हिन जो ज़िक्र कयो आहे, हिन रोज़ो तमामु इबादतूं त थी रहियूं आहिनि, पर रोज़ो रब करीम पाण फरमाइनि था त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ऐं उन जो अजर बि मां ई ॾींदसि। इहा ॻाल्हि असां पहिरीं पंहिंजी ट्रांसमिशन में कई आहे। ऐं जॾहिं इन ॻाल्हि ते ईमान आणिजे थो त केॾो न ख़ूबसूरत हिकु अमल थो लॻे त उहो रब जंहिं पंहिंजी मुहबत खे दुनिया में जेका सभिनी खां ख़ालिस मुहबत माउ जी मुहबत आहे, जेका बिना लालच जी मुहबत माउ जी मुहबत आहे, जंहिं पंहिंजी मुहबत खे उन मुहबत सां मिलायो आहे त 70 माउनि खां वधीक प्यार करण वारो रब उहो चई रहियो आहे त हिन जो अजर मां ॾींदुसि। इन ॻाल्हि खे दुनियावी तौर ते जॾहिं मां ॾिसां थी, हिकु माउ आहे, हिकु ई माउ जी मुहबत आहे उन वटि, तव्हांजी मुंहिंजी माउ जेके हयात आहिनि, अलाह उन्हनि खे ज़िंदगी अता फ़रमाए। जेके न बि आहिनि उन्हनि जो सायो इहो ईमान आहे असांजो त उन्हनि जी दुआउनि जो सायो हमेशह औलाद जे सिरनि ते रहे थो। सो जिन जूं हयात आहिनि, हाणे थोरो सो उन्हनि जी मुहबत जे हवाले सां ऐं उन जे अजर जे हवाले सां ॻाल्हायूं था त उहे जेके हयात माउरूं आहिनि, अलाह उन्हनि खे ज़िंदगी बख़्शे ॾिए। उहे जॾहिं पंहिंजी औलाद खे, को पैमानो कोन्हे त उनखे 10 रुपया ॾियणा आहिनि, 100 रुपया ॾियणा आहिनि, 1000 रुपया ॾियणा आहिनि, जेतिरी बि ख़र्ची ॾियणी आहे, उहा जॾहिं पंहिंजी औलाद खे को इनाम ॾिए थी, माउ जी मुहबत छा हूंदी। को औलाद को माउ जी फ़रमान बरदारी करे थो, उन जी ॻाल्हि ॿुधे थो, उन सां प्यार सां पेश अचे थो, जेके जेके अमल चवे थी उहा करे थो, माउ खे केतिरो न पंहिंजी औलाद ते प्यार ईंदो। हुनजो त दिलि चवंदो दुनिया जी जेतिरियूं ख़ुशियूं आहिनि मां पंहिंजी औलाद खे ॾेई छॾियां, पर हिते रब करीम फरमाए रहियो आहे त मां जेके 70 माउनि खां वधीक पंहिंजे बाने खे मुहबत कयां थो, उन जो अजर, उन रोज़े जो अजर, बानो जेको हिकु रोज़े रखे थो, उन जो अजर मां ॾेई रहियो आहियां। उहो अजर केतिरो हूंदो, उहो अजर केतिरो न वसी हूंदो, जंहिंजो को पैमानो शायदि ई दुनिया में ठहियो हुजे। अलाह साईं असांखे अहिड़े नेक अमाल में मशहूरु करे, असांखे उन्हनि इबादतुनि में मशगूल करे जो उन मुहबत जो, उन करम जो कुझु हिसो असांखे मिली सघे ताकी असांजी दुनिया, असांजी आख़िरत सवरी सघे। हाफ़िज़ इब्राहिम क़ादरी साहब तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ट्रांसमिशन में असांजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, हाँ सिकूं था नबिया जे
अल्लाह सिकऊं था नबीअ जे सहन जा दीवाना, अल्लाह सहन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। है जॾहिं मौत ईंदो मुसाफ़िर समझी, जॾहिं मौत ईंदो ओ मुसाफ़िर समझी, हाँ दीदा पाक कपड़ो, अला दीदा पाक कपड़ो, उन कफन जा दीवाना, उन कफन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे है वतन जा दीवाना। सबई मुल्क घोरिया हो नबीअ जे शहर तां, सबई मुल्क घोरिया नबीअ जे शहर तां, है नायो शाम उर्दन, अला नायो शाम उर्दन, ऐं चमन जा दीवाना, अला चमन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ख़ूबसूरत महफ़िल, ख़ूबसूरत ज़िक्र जंहिंमें थी रहियो आहे, हुन वतन जो ज़िक्र थियो आहे, हुन पाक ज़मीन जो ज़िक्र थियो आहे। हिन वक़्तु जेके जेके उते मौजूद आहिनि बेशक त ख़ुशनसीब आहिनि, जिन जिन खे उते रोज़ा नमाज़ूं नसीब थियूं आहिनि। उहे त ख़्वाहिश जिन खे न थियूं आहिनि उहे त ख़्वाहिश कंदा ई आहिनि, पर जिन खे थियूं आहिनि मूंखे लॻे थो त उन्हनि जे दिलि में वधीक अञा ख़्वाहिश आहे। हिकु उहा ख़्वाहिश जेका न ॾिसी थींदी आहे, उहा तड़प त बेशक हूंदी आहे, पर जॾहिं जेको माण्हू उते पहुची वञे थो, उतां जी सहरो इफ़्तार ॾिसी छॾे थो, उतां जा तमामु उहे अमल जेके उते थी रहिया आहिनि, जंहिं तरीक़े सां नमाज़ूं, तवाफ़, दुआऊं, क़बूलियत जा वाक़िया, दीन इस्लाम में खोड़ सारा अहिड़ा मौजज़ात आहिनि जेके असां जॾहिं ॿुधूं था त असां इंसानी ज़हन ईमान वारो यकीन करे सघे थो, इंसान नथो यकीन करे सघे। हा, उहो इंसान जेको ईमान वारो आहे उन्हनि जो उन ते यकीन आहे। ही मौजज़ा ई आहिनि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र कयो, उन्हनि जी पैदाइश, उन्हनि जो दुनिया में अचणु मौजज़ो ई आहे न। बीबी मरियम जे हुजरे में बिन मौसम जे उहे तमामु फ्रूट्स अचणु मौजज़ो ई आहे। जेको ॾिसी नथो सघे, हज़रत ईसा अलैहिस्सलाम हथु रखी उन्हनि जी बीनाई वापसि करणु मौजज़ो ई आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम छड़ी खे वॾो नांग ठाहे छॾनि मौजज़ो ई आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम क़ौम सां गॾु दरिया मां रस्तो ठही वियो, हलिया विया, ऐं पोइ जॾहिं ॿियनि माण्हुनि उते अचण जी कोशिशि कई, फ़िरौन उन्हनि जो पीछो करण जी कोशिशि कई, उन्हनि खे लॻो रस्तो खुली वियो आहे, उहो दरिया वापसि उनखे हुकुम थियो, वापसि पंहिंजी जॻह ते अची वियो ऐं उहे तमामु तबाह थी विया। हिकु ह्यूमन बॉडी, हिकु आम अॼोकी ज़ुबान में ॻाल्हायां त हिकु ह्यूमन बॉडी जेका पाणी जे अंदरि वञे थी त उहा ख़राबु थी वेंदी आहे, पर रब्बे करीम इबरत ॾेखारण जे लाइ फ़िरौन खे उहा बॉडी पाणी में कीअं सही सलामत रखी आहे, कीअं उहा मिली आहे, जंहिंजो ज़िक्र बि थियल आहे, कीअं उहा बॉडी मिली आहे ऐं कीअं इहो ॾेखारियो वियो आहे त फ़िरौन जहिड़े शैतान माण्हुनि सां छा थींदो आहे। क़ुरान करीम में जॻह जॻह ते इहो फ़रमायल आहे त सही राह ते अचो, सुठो मुस्लमान केरु आहे, इहो असां सिर्फ़ु लफ़्ज़ी माना में चवंदा आहियूं, क़ुरान करीम में त खोले खोले ॿुधायल आहे। असां नथा पढ़ूं, असांजी ग़लती आहे, असां नथा सम्झूं, असांजी ग़लती आहे। ऐं हिकु ॿी ॾाढी कॉमन प्रैक्टिस जेका असां वटि थींदी आहे
हिदायत असां वटि मौजूदु आहे, हिदायत जो किताबु असां वटि मौजूदु आहे, असां उन किताब खे न खोलींदा आहियूं, पर ॿिए कंहिंजो अंदाज़ सुठो आहे त उनजी ॻाल्हि वणी वई, उनखे ज़रूरु फॉलो कंदासीं, रिसर्च बि न कंदासीं। दीन इस्लाम इन ॻाल्हि जी बि ममानियत करे थो त जेका ॻाल्हि तव्हां ताईं पहुचे थी उनजी जेसिताईं तस्दीक न थिए तेसिताईं उनखे न अपनायो। गिला जे लाइ बि बिल्कुलु ईअं ई चयल आहे त का गिला तव्हां ताईं पहुचे थी, जेसिताईं उनजी तस्दीक तव्हां न कयो तेसिताईं उनजे लाइ न ॻाल्हायो। पर असां छा कंदा आहियूं, असां उन ते यकीन बि कंदा आहियूं ऐं यकीन करे 10 ॿियनि खे बि ॿुधाईंदा आहियूं ऐं 10 उहा ॿिया साॻियो ई अमल दोहिराईंदा आहिनि। दीन इस्लाम इन जी बि ममानियत कई आहे। अॻियां वधाईंदे ट्रांसमिशन खे आसिफ़ अली चन्ना साहिब सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ असांजी ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन। मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ, मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ, जंहिंजो इंतज़ार हो, जंहिंजो इंतज़ार हो साज़ात अचण वारी आ, मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ, मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ। है मुझे महबूब जी तशरीफ परे खां पधरी, मुझे महबूब जी तशरीफ परे खां पधरी, मां सुञाणा थो सफ़ा लोड सजण वारी आ, मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ, मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ, जंहिंजो इंतज़ार हो साज़ात अचण वारी आ, मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ। है का हुजे चीज़ लिकाइण जी लिकाए तलके, का हुजे चीज़ लिकाइण जी लिकाए तलके, मुझे लजपाल जी खुशबू न लिकण वारी आ, मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ, मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ। है तू गरीब आहीं तोड़े केर थो अॼु राति अचे, तू गरीब आहीं तोड़े केर थो अॼु राति अचे, ठोकरी कहल खफ़ा ख़ल्क़ पुछण वारी आ, मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ, जंहिंजो इंतज़ार हो साज़ात अचण वारी आ, मुझे कखड़न ते वरी मेहर वसण वारी आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाल्लाह, माशाल्लाह। चन्ना साहब, माशाल्लाह सां तव्हां जंहिं तरीक़े सां असां थोरी देरि पहिरीं बि ज़िक्र करे रहिया हुआसीं त जॾहिं हिन माह रमज़ान जी ॻाल्हि थींदी आहे या तमामु मुबारक महीने जी ॻाल्हि थींदी आहे, कहिड़ो ख़ूबसूरत दीन आहे मुंहिंजो, त माह रमज़ान त बेशक उन जी बरकतुनि जो को हिसाब नथो लॻाए सघिजे, पर उन खां अलावा बि खोड़ सारियूं अहिड़ियूं रातूं असांखे ॾिनल आहिनि जेके असांखे दीन जो वधीक दीन सां क़रीब कनि थियूं ऐं वधीक मौक़ो ॾियनि थियूं त असां इबादतूं करे सघूं, वधीक मौक़ो ॾियनि थियूं त असां पंहिंजे पाण खे सही इंसान साबित करे सघूं। हिन वक़्तु छो त रमज़ान मुबारक जो महीनो आहे, अल्हम्दुलिल्लाह सभई रोज़े जी हालत में आहिनि, अल्हम्दुलिल्लाह हिकु ख़ूबसूरत माहौल आहे जेको हिन वक़्तु असांखे नज़र अची रहियो आहे। तव्हां खां बि ज़रूरु ॼाणणु चाहींदमि ही मसरूफ़ियात ऐं पोइ माह रमज़ान में ज़िक्र जो वक़्तु कीअं
शामिल थींदो आहे। मतिलबु मां अगरि पंहिंजे लाइ ॾिसां, बिकॉज़ तव्हां वांगुरु तव्हांखे ख़ुदा ताला ॾात ॾिनी आहे, तव्हां ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां ज़िक्र कयो था। ज़ाहिर आहे असां इहे आम जेको जॉब्स कनि था उहा ईअं ज़िक्र नथा करे सघनि, पर असांजे लाभ असांखे ईअं लॻंदो आहे त हीअ कीअं मैनेज थींदो। तव्हां त माशाल्लाह ख़ूबसूरती सां कयो था, कंहिं तरीक़े सां सिलसिलो हलंदो आहे। माइक खणिजो। रमज़ान मुबारक जो महीनो असां मुस्लमान जे लाइ मुबारक महीनो आहे। बेशक फरमान आहे त रजब मुंहिंजो महीनो आहे। अलाह ताला फरमाईंदो आहे शोबान मुंहिंजे नबी रसूल ख़ुदा जो महीनो आहे, ऐं रमज़ान मुबारक मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे। सुभान अल्लाह। त हिन में आहे त उहो बदबख़्त आहे उहो शख़्स जेको रमज़ान मुबारक उन जी ज़िंदगी में अचे ऐं पंहिंजी बख़्शिश न कराए सघे। अल्लाहु अकबर। त असांखे जेका बि घड़ी मिले पंहिंजे अलाह पाक ऐं उनजे हबीब जे ज़िक्र में गुज़रे। ऐं मां सम्झां थो त असांजी रमज़ान मुबारक हीअ असांजी ज़िंदगी में तमामु बहितरीनु मौसम में बि आयो आहे। शायदि ई मां सम्झां थो त को अहिड़ा माण्हू हूंदा जेके, छो त दीन में असांजे में रिआयत त आहे, जेको बीमारी हालत में आहे या को उज़ुर आहे त उन में नथो रखे, बाक़ी तक़रीबन रोज़ा अल्हम्दुलिल्लाह आहिनि। ऐं मूंखे हिकिड़ो वाक़ियो ॿियो बि यादि थो अचे पियो त को यहूदी हुयो जंहिं सिर्फ़ु रमज़ान मुबारक जे अदब जे हवाले सां पंहिंजे पुट खे चमाट हईं त तो रमज़ान जो अदब न कयो। हू का ॿाहिरि सरियाम शइ का खाए पियो, त उनखे सिर्फ़ु उन रमज़ान जे अदब जे करे हुनजी बख़्शिश थी वई। अल्लाह। त हाणे तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त रमज़ान मुबारक जेको रोज़ा रखे थो उनजो छा मक़ाम हूंदो। उन वक़्त जा जी। त मां उहो ई अर्ज़ु कंदो आहियां त असां जेके रोज़ा रखूं था उन्हनि खे बि अदब करणु घुरिजे, जेके नथा रोज़ा रखनि न उन्हनि खे बि अदब करणु घुरिजे। सही सही। ऐं तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई। ऐं न सिर्फ़ु हे त उन वक़्तनि में जीअं हिकु जॻह ते मूं पढ़ियो त जिन पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे अहिड़ा मौजज़ात जॾहिं रसूल करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पंहिंजी उंगुश जो इशारो कनि था, चंड बद थिए थो, त अहिड़ा अल्लाहु अकबर अहिड़ा मौजज़ात जिन ॾिठा आहिनि, उन दरिया जो 2 हिसा थी वञणु, उन जिन ॾिठा आहिनि उन्हनि यकीन कयो, ख़्वाह हू मुसलमान हुआ, उहे दीन ते मुसलमान चइजे, या उन्हनि खे अल्लाह ते यकीन हो या न हो, या कुफ़ार हुआ, जिन उहे ॾिठा उन्हनि जो यकीन करणु त आहे ई आहे। पर मूं हिन वक़्तु बि, हिन मुआशिरे में बि, जॾहिं असां पाण खे मुसलमान था सॾरायूं, ऐं ज़ाहिर मुसलमान सिर्फ़ु नमाज़ ऐं रोज़ा रखण जो नालो मुसलमान कोन्हे, माज़रत सां इहो फ़र्ज़ु आहे असांखे, इहो त करिणो ई आहे। पर मुसलमान जा अमल कुझु ॿिया आहिनि, अमली तौर ते करे ॾेखारिणो आहे, जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन्हनि जी आल करे ॾेखारियो आहे त अमली तौर ते मुसलमान कीअं हूंदो आहे। सो असां जेके सिर्फ़ु रोज़नि नमाज़ुनि ते वञी अची पहुता आहियूं माज़रत सां, पर काफ़ियुनि जॻहुनि ते सिर्फ़ु ईअं ई आहे, रोज़नि नमाज़नि खे ई मुसलमान चयो थो वञे। उन्हनि खे ॾिसी बि अॼु मां उन्हनि नॉन मुस्लिम्स खे ॾिठो आहे जेको उनजो एतिराम कनि था। ऐं ज़ाहिर हाणे उहो मुआशिरो आहे जंहिंमें वर्क प्लेस में असां काफ़ी सारा मज़ाहिब आहिनि जेके गॾु कमु कनि था, ऐं मूं उन्हनि खे बि ॾिठो आहे जेके मुसलमाननि जो महीने रमज़ान मुबारक जे महीने में पाण बि उन ई हालत में जेसि ताईं उन्हनि सां गॾु आहिनि उन ई हालत में हूंदा, उन्हनि जे साम्हूं न खाईंदा न पीअंदा। यकीन कयो हीउ हुकुम त असांखे त दीन में खोले खोले इहो ॿुधायो वियो न, शायदि ई कंहिं दीन में ईअं खोले ॿुधायलु हुजे, कंहिं मज़हब में ईअं खोले ॿुधायलु हुजे त इंसाननि सां कीअं हलणो आहे, इंसाननि जा हुकूक कीअं उन्हनि खे ॾियणा आहिनि, इंसाननि सां कीअं पेश अचिणो आहे। असांखे त खोले खोले ॿुधायो वियो आहे। दीन में जिथे असांखे इबादत जे लाइ असांखे ॿधियो वियो आहे, उते ई असांखे इंसाननि सां हुस्ने जेको ख़ुलूस आहे उन सां, हुस्ने इख़लाक़ आहे उन सां असांखे कीअं हलणो आहे, इहो असांखे ॿुधायो वियो आहे। पर असां फॉलो सिर्फ़ु उहो ई कंदा आहियूं जेको असांखे आसानु लॻंदो आहे। दीन जी जेके ॻाल्हियूं असांजे लाइ आसानु आहिनि असां उन्हनि खे फॉलो कंदा आहियूं, पर जेके हक़ीक़ी माना में करणु खपनि असां उन्हनि जी तरफ़ न वेंदा आहियूं। अल्लाहु अकबर। अल्लाह साईं सभिनी खे हिदायत ॾे। जनाब आदिल हुसैन क़ादरी साहब तशरीफ़ फरमा आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहिनि त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। माह प्यारो रमज़ान जो आ भलारो रहमान जो, माह प्यारो रमज़ान जो आ भलारो रहमान जो, आ सभिनि महीननि खां मानो आला मेहमान जो, आ सभिनि महीननि खां मानो आला मेहमान जो, आहे हर खुशी वही मिली
मुस्तफ़ा जी उम्मत खे हा आहे हर खुशी वही मिली मुस्तफ़ा जी उम्मत खे आदिनो मिठे मौला ही खजानो ईमान जो आदिनो मिठे मौला ही खजानो ईमान जो माह प्यारो रमज़ान जो आ भलारो रहमान जो आ सबिन महीनन खा मानो आला मेहमान जो आहे सारे संसार में धूम वही मची है जा आहे माहे रमजान में धूम वही मची है जा आ नबी सगोरन में शान आला मेहमान जो आज़बिन महीनन खा मानो आला मेहमान जो आसबिन महीनन खा मानो आला मेहमान जो गुलाम मुजतबा चांड्या आ खुदा थियो राजी गुलाम मुजतबा चांड्या आथियो खुदा राजी केतरो बयां तू कदे केतरो बयां तू कदे आ खुदा क्यों एहसान जो केतरो बयां तू कदे आ खुदा क्यों एहसान जो शान आला रमज़ान जो मान आला मेहमान जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ट्रांसमिशन में वक्त है ब्रेक जो कुछ ही देर में तहाँ से मुलाकात क्यों था सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सगर एक दफ़ो बीहर ता सभिनी साम्हूं हाज़िर रहियूं। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ख़ूबसूरत ट्रांसमिशन ख़ूबसूरत ज़िक्र हली रहियो आहे ऐं बेशक त अहिड़ियुनि महफ़िलुनि में जॾहिं ज़िक्र थींदो आहे त बरकतूं सिर्फ़ हिन चार दीवारी ताईं महदूद न हूंदियूं आहिनि। हर अखि जेका ॾिसी रही आहे हर दिलि जेको महसूसु करे रहियो आहे हर कन जेको ॿुधी रहियो आहे उन्हनि ताईं हितां जो रहमतूं ऐं बरकतूं उन्हनि तमामु जेके जेके असां सां हिन वक़्तु कंहिं बि तरीक़े सां असां सां जुड़िया आहिनि या रिपीट टेलीकास्ट में जुड़ंदा बेशक त बरकतुनि जो ऐं रहमतुनि जो सिलसिलो उन्हनि ताईं बि वेंदो। ट्रांसमिशन में एक ॿिए साथी असांखे जॉइन कयो आहे ख़ुदाबख्श कादरी साहिबनि जिन असांखे जॉइन कयो आहे। ट्रांसमिशन जे हिन हिसे में उन्हनि जी आवाज़ रखणु चाहियां थी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या मुस्तफ़ा या मुझे तबा या मुस्तफ़ा या मुझे तबा नज़रे करम नामे खुदा पर्दो हटा जलवो पसा पर्दो हटा जलवो पसा नूरे चशम नामे खुदा तो दर कमी काई न आदर तुझो बाबे सखा तो दर कमी काई न आदर तुझो बाबे सखा दुख दूर थे मुर्की मिलन दुख दूर थे मुर्की मिलन अखिड़ियों ही नम
नामे खुदा या मुस्तफ़ा या मुजतबा या मुस्तफ़ा या मुजतबा नज़रे करम नामे खुदा वीरानया दिल जो चमन दिल ते कयो घेरो गमन वीरानया दिल जो चमन दिल ते कयो घेरो गमन शाहे ज़मन मेटायो मन शाहे ज़मन मेटायो मन ता दर्द गम नामे खुदा या मुस्तफ़ा या मुजतबा या मुस्तफ़ा या मुजतबा नज़रे करम नामे खुदा नज़रे करम नामे खुदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ही करम जो सिलसिलो जे थी वञे त छा खपे। जंहिं करम जी जंहिं रहमत जी ॻाल्हि कजे थी, केतिरा न हिस्सा दीन इस्लाम में, केतिरा न मौक़िआ दीन इस्लाम में तव्हांखे ऐं मूंखे मिली रहिया आहिनि। दीन इस्लाम में जिथे हदीस मुबारक जी रोशनी में, जिथे रिवायतुनि जी रोशनी में तौर तरीक़ा सेखारिया विया, नबियनि जी ज़िंदगियुनि में तौर तरीक़ा सेखारिया विया, उहे तरीक़ा जेके हिकु सचे, हिकु सुठे मुसलमान जे अमलनि में नज़र अचणु खपनि। जॾहिं ज़िंदगी मुबारका बीबियुनि जी ॾिसजे थी, उन्हनि ज़िंदगियुनि में सब्र जो आलम केतिरो आहे। सब्र करण वारो जंहिंजे लाइ क़ुरान करीम फरमाए थो, सब्र शुक्र करण वारे जे लाइ, जिथे तव्हां सब्र कयो था अल्लाह हुनखे पसंदि करे थो, जिथे तव्हां शुक्र कयो था अञा वधीक ॾिए थो। अॼु असांजी ज़िंदगियुनि में नाशुक्री आहे, अॼु असांजी ज़िंदगियुनि में बरकतूं न आहिनि, छो त असां इहो दामन छॾे ॾिनो आहे। क़ुरान करीम में जिथे असांखे इहो फरमायो वञे थो त सब्र ऐं शुक्र सां हलो त अञा रोज़ी में बरकत थिए, अञा वधीक तव्हांखे मिले, उते ई असां जो उबतड़ कयूं था ऐं पोइ सवाल कयूं था त बरकतूं न आहिनि। न ज़िंदगियुनि में, न औलादनि में, न पैसे में, न ई सुकून में किथे बरकत नज़र नथी अचे। छो त असां क़ुरान करीम जो मुतालो करणु छॾे ॾिनो आहे। छो त असां उन दीन जे दर्स खे पोयां छॾे आया आहियूं माज़रत सां, जेको दर्स असांखे सही राह ॾेखारे थो। क़ुरान करीम जंहिंखे हिदायत जी किताब चयो वियो, असां उन्हनि खे सजाए अलमारियुनि में रखी छॾियो आहे। अल्लाहु अकबर। क़ुरान करीम जंहिंमें ज़ख़ीरो करण खां मना कयो वियो, ज़ख़ीरो करण खे पसंदि न कयो वियो, अॼु जंहिं वटि ज़ख़ीरो घणियो आहे असां उन्हनि जा ई ग़ुलाम आहियूं। अल्लाहु अकबर। ऐं अहिड़ियूं कई सारियूं टीचिंग्स क़ुरान करीम में असांखे मिलियल आहिनि, जेके असांखे इस्लाम जो दर्स ॾियनि थियूं, जेके असांखे ईमान जो दर्स ॾियनि थियूं, जंहिंमें हुकूकनि जो दर्स आहे, जंहिंमें यतीमनि जो, मज़लूमनि जो, माइटनि जो, हर कंहिं जो हक़ आहे। असां किथे उन्हनि खे पोयां छॾे रहिया आहियूं। दीन इस्लाम में जॾहिं मोहम्मद वाले मोहम्मद खे मां ॾिसां थी त उन्हनि जी ज़िंदगी मुबारका मां उहे तमामु रोशनियूं नज़र अचनि थियूं। किथे जिथे मूं पढ़ियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ॻाल्हाईंदा आहिनि त ॼण क़ुरान फरमाए रहियो आहे। सुभान अल्लाह। सो पाण पंहिंजी ज़िंदगी खे उअं करे बि असां सभिनी खे सेखारियो। न त नबी हुआ, छा ई ज़रूरत हुई एतिरी तकलीफ़ूं झेलण जूं।
पर उन्हनि करे ॾेखारियो त सही मुसलमान ही आहे। असां त उन्हनि जी ख़ाक बराबरि बि न। अलाह सी सभिनी खे हिदायत ॾे, ट्रांसमिशन खे अॻियां वधायूं था। असां सां गॾु ॿ ख़ूबसूरत आवाज़ूं तशरीफ़ फरमा आहिनि। सबीहा मक़बूल साहिबा तशरीफ़ फरमा आहिनि। उन्हनि खे गुज़ारिश करणु चाहियां थी त ट्रांसमिशन जे हिन हिस्से में पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ रखनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। खुशबू है दो आलम में तेरी गुलचिदा खुशबू है दो आलम में तेरी गुलचिदा किस मुँह से बयां हो तेरे औसाफ हमीदा तुझ सा कोई आया है ना आएगा जहाँ में तुझ सा कोई आया है ना आएगा जहाँ में देता है गवाही यही आलम का जरीदा देता है गवाही देता है गवाही यही आलम का जरीदा ए रहमत आलम तेरी यादों की बदौलत ए रहमत आलम तेरी यादों की बदौलत किस दर जा सुकून में है मेरा क़ल्ब तपीदा किस दर जा सुकून में किस दर जा सुकून में है मेरा क़ल्ब तपीदा खुशबू है दो आलम में तेरी गुलचिदा किस मुँह से बयां हो किस मुँह से बयां हो तेरे औसाफ हमीदा
सुभान अल्लाह। ट्रांसमिशन में वक्त है ब्रेक जो तहां से मुलाकात कयूं था कुछ ही देर में सलाम रमज़ान में। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर आहियूं। ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदे ख़ूबसूरत आवाज़ूं सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। मां चाहियां थी त हिन ज़िक्र जे सिलसिले खे जल्दी जल्दी अॻियां वधाइजे बिकॉज़ वक़्तु इफ़्तार में काफ़ी घटि वक़्तु रहिजी वियो आहे। इंशाअल्लाह तव्हां सां गॾु वक़्तु इफ़्तार बि इंशाअल्लाह गुज़रंदो। तशरीफ़ रखनि थियूं असां सां गॾु सैयदा इकरा हफ़ीज़ साहिबा तशरीफ़ रखनि थियूं ट्रांसमिशन जे हिन हिस्से में ऐं ज़िक्र जे सिलसिले खे अॻियां वधाईंदे हिननि खे गुज़ारिश करणु चाहिनि त पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ ट्रांसमिशन में रखनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुदूद ताईरे सिदरा हुजूर जानते हैं, हुदूद ताईरे सिदरा हुजूर जानते हैं। जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं। बुला भी सकते हैं और वो आ भी सकते हैं, बुला भी सकते हैं और वो आ भी सकते हैं कि फासलों को मिटाना, कि फासलों को मिटाना हुजूर जानते हैं। तेरी अता से खुदाया हुजूर जानते हैं। वो मोमिनों की तो जानों से भी करीब हुए, कहाँ से किसने पुकारा, कहाँ से हमने पुकारा हुजूर जानते हैं। तेरी अता से खुदाया, तेरी अता से खुदाया हुजूर जानते हैं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। बेशक त मदीने वारो सभु ॼाणे थो, सभु सुञाणे थो। बेशक त जॾहिं अहिड़ियूं महफ़िलूं थियनि थियूं पाण ॿुधनि था, बेशक त हीउ जेको सिलसिलो रमज़ान मुबारक जे पहिरें ॾींहं खां शुरू थियो आहे, बेशक त उन में बरकतूं तमामु मुसलमाननि जे लाइ आहे। ऐं जॾहिं मुसलमाननि जी ॻाल्हि कई थी त बार बार मां पंहिंजी ट्रांसमिशन में इहो ज़िक्र करणु चाहियां थी, बार बार इन ते पाण बि ईमान आणणु चाहियां थी, ईमान वारनि जो बि ईमान वधीक मज़बूत करणु चाहियां थी त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सगोरनि जी ॻाल्हि थिए थी त पाण रहमतुल लिल आलमीन आहिनि। आलम जी ॻाल्हि थी रही आहे, मुसलमाननि जी ॻाल्हि न थी रही आहे, आलम जी ॻाल्हि थी रही आहे। उन में मुसलमाननि खां अलावा ॿिया इंसान, मखलूक, चरिंद परिंद, जानवर, हैवानात सभु अचनि था, आलमीन। ऐं अगरि असां पाण खे सही उम्मती सॾरायूं था त ही फ़र्ज़ु आहे असांजो, ही फ़र्ज़ु आहे असांजो त अगरि असां सही उम्मती सॾरायूं पिया त जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी मुबारका मां करे ॾेखारियो आहे
उन्हनि जी आल जेको करे ॾेखारियो आहे असां बि उहो ई अमल कयूं, असां बि उन ई दर्स ते हलियूं। इफ़्तार जो वक़्तु क़रीब आहे। तमामु जेके असांजा नातख़ो आहिनि तमाम जी वॾी महिरबानी असां गॾु ट्रांसमिशन में हुजण जी, इन खां पहिरीं जेके तशरीफ़ फरमा हुआ उन्हनि जी वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी हर रोज़ मुंहिंजी ट्रांसमिशन खे मज़ीद ख़ूबसूरत ठाहिण जी, हिनखे ॿुधण जी, हिनखे सम्झण जी। आख़िर में करशी जामे शीरी जे दस्तरख़ान ते तव्हां सां मुलाक़ात थींदी आहे। करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे, रौनक रमज़ान जूं रौनकूं वधाईंदो आहे। करशी जामे शीरी ख़ालिस आहे ऐं 100% प्योर अर्कियात सां ठहियलु आहे। हिन जो गुलाब ऐं इलायची फ्लेवर जंहिंमें हिकु कतरो बि पाणी जो इस्तेमालु न थियल आहे। ऐं करशी जामे शीरी जो चवणु आहे त विरहाइण सां वधंदो आहे। आख़िर में ॿ नंढियूं रमशा परवेज़ ऐं महविश परवेज़ साहिब तशरीफ़ फरमा आहिनि। ट्रांसमिशन जे आख़िर में इंशाअल्लाह हिननि जो आवाज़ शामिलु कबो ऐं इंशाअल्लाह तव्हां सां मुलाक़ात कुझु ई देरि में करशी जामे शीरी जे दस्तरख़ान ते थींदी ऐं उनखां पोइ इंशाअल्लाह सुभाणे तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ ऐं इंशाअल्लाह मुलाक़ात कंदासीं सुभाणे। सलाम रमज़ान में। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा। तू अमीरे हरम मैं फ़कीरे हजम, तू अमीरे हरम मैं फ़कीरे हजम। तेरे गुन और ये लब मैं तलब ही तलब, तू ताहियता। तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा, तू कुजा मन कुजा। ए फरिश्तों वो सुल्तान मेराज है, ए फरिश्तों वो सुल्तान मेराज है। तुम जो देखोगे हैरान हो जाओगे, तुम जो देखोगे हैरान हो जाओगे। जुल्फ़े तफ़सील वल्लैल बन जाएगी, चेहरा कुरान सारा नजर आएगा, चेहरा नजर आएगा, चेहरा नजर आएगा, नजर आएगा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल ज़िम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।